भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी बाईपास वटि क़ौमी शाहराह भरिसां खोरा खाते पारां खुलियल आसमान हेठि क़ाइमु कयल फूड सेंटर में हज़ारें कणक जूं ॿोरियूं ख़राब थियण जो इंकशाफ थियो आहे। मुसलसल बरसातनि बाद हज़ारें कणक जूं ॿोरियूं खुलियल आसमान हेठि पियल हुजण करे कणक जूं ॿोरियूं में जीत ऐं धप पैदा थी विया आहिनि। फूड इंस्पेक्टर पारां कणक अंदरि पैदा थियल जीत ऐं धप सबबि ख़राब थियल कणक जूं ॿोरियूं भरियूं पियूं वञनि। ख़राब कणक सबबि सॼे इलाइक़े में बदबू फैलिजी वई आहे। इलाइक़े वासियुनि फूड सेंटर ते कणक जी अहिड़ी सूरत हाल ॾिसी ॻणती जो इज़हार करे छॾियो आहे। ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ सेंटरनि ते खोराक खाते जे अहिड़ी नाअहली जी डिप्टी कमिश्नर समेत कंहिं बि अमलदार नोटिस न वरितो आहे। सिंध हुकूमत खां करोड़े रुपए जो नुक़सान जो ख़दशो आहे। खोराक खाते जी नाअहली सबबि ताज़ी बरसातनि खां पोइ हज़ारे कणक जूं ॿोरियूं बरसाती पाणी में ख़राब थी वयूं। डिप्टी कमिश्नर समेत खोराक खातो अॻो निंड में सुतल आहे। इलाइक़े वासियुनि पारां सिंध हुकूमत खे करोड़े रुपया नुक़सान थियण सबबि सख़्त नोटिस वठण जो मुतालबो करे छॾियो आहे। जॾहिं त ज़िले जे केतिरनि ई फूड सेंटरनि जीअं भरिया सिटी में बि फूड खाते जे सेंटर ते खुलियल आसमान हेठि पियल कणक गुज़िरियल बरसात सबबि ख़राब थी वई आहे, जंहिं सबबि सेंटर ते पियल हज़ारें कणक जूं ॿोरियूं खाइण लाइक़ु न रही सघियूं आहिनि। ॼाणियल कणक में जीत पइजी विया आहिनि ऐं बदबू पैदा थी वई आहे। ॿिए पासे इलाइक़े वासियुनि खोराक खाते जी अहिड़ी नाअहली ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो त हिकु तरफ़ मुल्क में अटे जो बहिरान त ॿिए तरफ़ खाधे जी अहिड़ी नाअहली सबबि हज़ारे ॿोरियूं ख़राब थी वयूं आहिनि। हिननि जो चवणु आहे त खोराक खाते जे अहिड़े अमल जो सिंध हुकूमत नोटिस वठे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।